अलॻि तव्हां ॻाल्हि कई त तव्हांखे पकी ख़बर मिली आहे त अकबर ख़ान इन दावत ते वञी रहियो आहे, पर छा तव्हांखे इहो नथो लॻे भई इहा का चाल बि थी सघे थी? न सावल, इहा असांजे मुक़बर जी ख़बर आहे ऐं इहा पकी ख़बर आहे, इन में चाल नथी थी सघे। हाँ सावल, ख़बर त पक्की आहे। हलो मञोसीं दिलावर ख़ान त इहा ख़बर पकी आहे ऐं असां हितां मुच करे हलियासीं बि। उते अकबर ख़ान जो रस्तो रोके उन ते हमिलो बि कयूं था ऐं पोइ जेकॾहिं ख़बर पए त उन गाॾी में अकबर ख़ान हुयो ई कोन। पोइ छा था सम्झो त असांजे लाइ मसइला न थींदा? रावल ख़ान इहो सभु असांजे लाइ हिकु ॿियार विछायल आहे ऐं अकबर ख़ान जा माण्हू उते असांजे मथां कनि सिधी फायरिंग। पोइ छा था सम्झो त उतां असांखे निकिरण जो मौक़ो मिलंदो? पोइ त असां सभु जा सभु विच में ई ख़तमु थी वेंदासीं। रावल ख़ान इन लाइ त चवां थो त असांखे ॿई तयारियूं करे पोइ ई हमले लाइ निकिरणो पवंदो। सावल इहा बहितर सलाह आहे। जेकॾहिं इहो धोखो निकितो न त पोइ असां अकबर ख़ान जे धोखे खां बची वेंदासीं। पोइ उन लाइ असांखे कीअं प्लानिंग करणु घुरिजे? रावल ख़ान जितां अकबर ख़ान जे गुज़रगाह जो तव्हांखे ॾस मिलियो आहे, मां त चाहियां थो त तव्हां पंहिंजा माण्हू वठी उन गुज़रगाह ते वञी वेहो ऐं जीअं अकबर ख़ान जी गाॾी अचे उनजे मथां हमिलो कयो। जेकॾहिं वाक़ई अकबर ख़ान उन गाॾी में हूंदो त आसानी सां मारियो वेंदो। जेकॾहिं हुनजी चाल हूंदी त उहा ते हमिलो कंदा ऐं जीअं हू तव्हां ते हमिलो कंदा मां पंहिंजे माण्हुनि सां तव्हांजे पुठियां बीठो हूंदुसि ऐं हो जेकॾहिं ॿिन्ही तरफ़नि खां तव्हां ते हमिलो कनि था त असां उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। पोइ असांजी फायरिंग में मुंझंदा ऐं तव्हां ॿई उतां आराम सां निकिरी सघो था। छो त सावल सुठी सलाह ॾिनी आहे, असांखे इन ते ई अमल करणो पवंदो। ठीकु आहे सावल, असां कुझु पंहिंजा अमरा तयारु था कयूं, तव्हां कुझु पंहिंजा अमरा तयारु कयो। छो जो सुभाणे जो सिज अकबर ख़ान जी ज़िंदगी जो आख़िरी सिज हूंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।